कीअं थो आहे? तव्हां ॿिन्ही जी एंगेजमेंट थियल आहे। हा इहा मूंखे ख़बर आहे। हीअ हुन सां गॾु घुमंदी फिरंदी वते। ऐं हा हुनखे रोके छॾियो त आईंदा असांजे घर न अचे। छा ॻाल्हि आहे सलीम, परेशान आहीं? हिन छोरे असलम जे करे। पर छो? मुंहिंजे समीना जे रिश्ते में ख़ुशि न आहे। हाणे त समीना खे मूंसां मिलण खां मना करे छॾियो अथसि। यार करे करे सोचींदो आहियां त खून करे विझांसि। रिश्तो थियो आहे, मिट माइट सभु राज़ी आहिनि, हिनखे अलाए छाजी तकलीफ़ आहे। पुट, तुंहिंजी अम्मी ॿुधाए पई त तो समीना खे दड़का ॾिना, हुनखां का ग़लती थी आहे? बाबा साईं, वो सलीम सां गॾु सरेआम ॿाहिरि घुमंदी थी वते। इहो मूंखां कते बर्दाश्त नथो थिए। पुट, सलीम तुंहिंजो सौट आहे ऐं समीना हुनजी मंग आहे। जेकॾहिं हिकु अधु भेरो किथे आउटिंग ते विया त छा थी पियो? ख़ैर, तूं फिक्र न कर, मां पाण ई समीना खे सम्झाईंदुसि। पुट, ही चेक वठ ऐं बैंक मां कैश कराए। 10 लाख रुपए जो चेक आहे, थोरो ख़्याल सां खणी वञा। बस जल्द वरण जी कोशिश कजां। ठीक है बाबा। कीअं न दिल में कयां, हुन जूं ॻाल्हियूं ना गवांगर मूंखे सुरंदियूं रहनि थियूं। छा तोखे मुते यकीन नाहे? मां पाण संभाले वठंदसि। तो ते यकीन अथम, तॾहिं त ख़ामोश आहियां। असलम जे चवण सां त कुझु बि नथो थिए न। पंहिंजो रिश्तो त अम्मी ऐं अबू वारनि तय कयो आहे। हाणे प्लीज़ पंहिंजो मूड ठीक कर। असलम जो इहो रवैयो मुंहिंजे लाइ वॾो टार्चर आहे। समीना, असलम अगरि तुंहिंजो भाउ न हुजे हा त अहिड़ो हशर कयांसि हा जो माइटनि खे ॻोल्हे बि न लभे हा। असलम आहिस्ता आहिस्ता ॻाल्हि खे सम्झी वेंदो। मां पाण संभाले वठंदसि न। बहरहाल सम्झाए छॾ पंहिंजे अम्मी ऐं अबू खे त पंहिंजे पुट खे रोकीनि। छा तव्हां वटि बि कोन आयो? जी, ओॾां बि फोन कई अथमि, ओॾां बि कोन वियो आहे। अमजद वारनि वटि बि कोन वियो आहे। आख़िर केॾां वियो? वाजिद खे चओ मुंहिंजो बचड़ो अञा ताईं घर कोन आयो आहे। दरवाज़ो खोलियो, मुंहिंजो बचड़ो आयो हूंदो। असलम अगरि तुंहिंजो भाउ न हुजे हा त अहिड़ो हशर कयांसि हा जो माइटनि खे ॻोल्हे बि न लभे हा।
ॿुधाए छॾिजां पंहिंजे अम्मी ऐं अबू खे पंहिंजे पुट खे रोकीनि, न त नतीजो ॾाढो ख़राबु निकिरंदो। समीना तू हिते छो आयो है? मुझे भाउ खे छा छा चयो हुयई याद अथई या मां याद ॾियारां तोखे? पर समीना ये तू छा चई रही है? नहीं आई तू मूं ते इल्जाम थी हणी। इल्जाम न थी हणा, सच थी चवां। जस्ट गेट आउट। बिटी जी यही मर्जी है तो मां जी ऐसे चौथा मिला तो चवांस तो सलीम के भी जांच में शामिल करे। हाँ भाई अंदर हलो, मां ॾिसां तो केर है। शोका साहब थोरो सोचो, याद कयो मरूम जी कंहिंसां कोई पुराणी दुश्मनी? साईं असांजी कंहिंसां ई दुश्मनी न हुई, न कोई असांजो कंहिंमें शक आहे। बाक़ी असलम जी सलीम सां थोड़ी घणी अणबड़त हूंदी हुई। ही चौकीदार मानी तव्हां वटि खाईंदो आहे? हा साईं, ॾाढो भलो माण्हू आहे। असांजे घर जो सॼो कमकार ई ही कंदो। छा ॻाल्हायो अॼु सभु कहिड़ी सोच में गुम थी वियो तव्हां? न न, मूंखे लॉन्ग ड्राइव ते वञणो हुयो, उन बाबति सोचे रहियो हुयुसि। हाणे मां इजाज़त वठंदुसि, मां खणी सघां? छो न साईं, भले खणो, संदा खणो। चङो साईं। साईं मुझे माफ कर, मां साईं तव्हांजो नीमा खाई तव्हां लाइ वियो आहियां। मां तव्हांजो ॾोही आहियां साईं, मूंखे पैसनि जी ज़रूरत हुई। चेक वठ ऐं बैंक मां कैश कराए चौकीदार खे साण कयो वञ। न बाबा साईं, मां मोटरसाइकिल ते वञा थो, ॿिए कंहिंजे हलण जी ज़रूरत न आहे। सजा मिलण घुर्जे, हिनखे फाई ते चयो वञे। फांसी अचांव, मूंखे फांसी।